असिस्टेंट कमिश्नर सकरन अब्दुल हन्नान भुट्टो जी सदारत हेठि संदसी आफिस में जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हवाले से सकरन में निकरंदड़ जश्न आमद रसूल के जुलूसन बाबत अहम गॾिजाणी मुनक़द कई वई, जंहिंमें शहर के मुख़्तलिफ़ मज़हबी तंज़ीमुनि के सरबराहन शिरकत कई, जिन में दावत इस्लामी जो तालुका निगरान मुख्तार अली करमी, मीलाद काउंसिल जो उमर दराज अख्तरुल कादरी, बज़्म रज़ा जो सग़ीर अहमद कादरी, हबीबुल्ला अल मदनी, ग़ुलाम नबी अत्तारी, हैस्को जो एलएस इदरीस जमाली ऐं सकन प्रेस क्लब जो सदर काज़ी जावेद सनाई शामिल हुआ। इन मौके ते असिस्टेंट कमिश्नर अब्दुल हन्नान भुट्टो समूरनि अॻुवाणनि खां जुलूस बाबति मालूमात हासिल कई ऐं साणनि पेश ईंदड़ मसइलनि बाबति पिणु पुछा कई त खेसि सफ़ाई, सिक्योरिटी ऐं लाइट जा अहम इशू ॿुधाया विया, जंहिं ते असिस्टेंट कमिश्नर लाॻापियल आफ़ीसरनि खे हिदायतूं जारी करण जो यकीन ॾियारियो। मीटिंग में टिनि अलॻि अलॻि जुलूसनि जा रूट ऐं टाइम पिणु तय कया विया, जंहिंमें पहिरियों मरकज़ी जुलूस मीलादुन नबी काउंसिल पारां, ॿियो जुलूस जमात अहले सुन्नत पारां ऐं टियों जुलूस दावत इस्लामी पारां शामिल आहिनि। गॾिजाणीअ में बरकत शेख ऐं मोहसिन हिस्बाणी पिणु मौजूद हुआ।